अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिठू अरबा बाला। मौजू कहाणीअ जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली घाटो नुक़सान थियणु, शराब ख़ौफ़। ञुञ जानी माली नफ़ो फ़ाइदो थियणु, ढ भलाई उमेद, जुञ सिराब। पाठ नंबर 79। हुडहुड पखी जबलनि में पाणी ॻोल्हींदो हुयो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन हुडहुड खे चयो, आउं इहा शइ मालूम करे आयो आहियां जंहिंजी तव्हांखे ख़बर कोन्हे। तव्हांजे लाइ शहर सबा जे मुहक़क़ ऐं यकीनी ख़बर खणी आयो आहियां जंहिंमें को बि शक कोन्हे। मूं हिकु औरत खे आहे ॾिठो, उनजी मलिक आहे, यानी सराबील बिन मालिक जी धीउ बिल्कीस उनजो नालो आहे। उनखे तमामु शयूं हासिल आहिनि जिन जी बादशाहनि खे ज़रूरत हूंदी आहे। ईअं हुयो। उनखे हिकु तख़्त अज़ीम आहे। उनखे ऐं उनजे सारी क़ौम खे मूं ख़ुदा जे अलावा सिज खे आहे सजदो कंदे ॾिठो, ऐं शैतान उनजे निगाहनि में उनजे अमाले कढी ज़ीनत करे छॾियो आहे। पोइ सजदो कोन था कनि। ज़मीन आसमान खे ॼाणे थो उन्हनि तमामु ॻाल्हियुनि खे पोशीदा, जेके पोशीदा कनि था ऐं उन्हनि जो कुझु लिकाइनि था। अलाह खां सवाइ को बि महबूद न आहे ऐं इहो फ़र्श अज़ीम जो मालिक आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो त तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी त तूं सच थो चईं या कूड़नि मां आहीं। मुंहिंजो ख़त खणी वञ। हज़रत सुलेमान जिन जो ख़त हुडहुड खणी रवानो थियो। बिल्कीस मुल्क सबा हिकु बुज़ुर्ग तख़्त ते, हुडहुड इहो ख़त तख़्त ते वेठी हुई। हुडहुड इहो ख़त बिल्कीस जे कसर जे झरोके मां उनजे गोद में विझी छॾियो। बिल्कीस इहो ख़त पढ़ियो ऐं ख़ौफ़सोदा थी वई ऐं पंहिंजे लश्कर जे रईसनि खे गॾु कयो। बिल्कीस चयो, हीउ ख़त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन जे तरफ़ां आयो। उनजे शुरूअ में बिस्मिल्लाहिर रहमान रहीम आहे लिखियो। सभिनी खां पहिरीं हीअ तहरीर आहे त सरकशी गुरूर न करियो ऐं ईमान क़बूल करे ऐं मुंहिंजे ताबिया फरमा बरदार बणिजी मूं वटि अचो। बिल्कीस चयो, मुंहिंजा बुज़ुर्गवार, मुंहिंजे कम में मूंखे मशवरो ॾियो, छो त आउं कंहिं अमुर में इरादो या इक़दाम कोन थी करियां जेसीं ताईं तव्हांखे घुराए तव्हां खां पुछां। ईअं हुयो। उन्हनि माण्हुनि चयो, असीं माण्हू कुवत वारा आहियूं, बहादुर शुजा आहे, पर तव्हां जेको हुकुम ॾियो सभु इख़्तियार तव्हां वटि आहे। ईअं लिहाज़ा गौर करे ॿुधायो त करणो छा आहे। असीं माण्हू ताबिया फ़रमान आहियूं। बिल्कीस जे लश्करनि जा 312 सरदार हुआ जिन खां मशवरो वठंदी हुई। ईअं हुयो। हर हिकु हज़ार जो सरदार हुयो। बिल्कीस चयो त जॾहिं बादशाह माण्हू कंहिं शहर खे फतह करे दाख़िल थींदा आहिनि त उन शहर जे रहण वारनि खे ख़राब करे छॾींदा आहिनि ऐं साहिब इज़त वारनि खे ज़लील कंदा आहिनि ऐं ख़ुदा उन्हनि जे कौल जी तस्दीक करे थो त ईअं ई बादशाह कंदा आहिनि ऐं इहा ई उन्हनि जी आदत आहे। ईअं हुयो। बिल्कीस पंहिंजे क़ौम खे चयो, अगरि हीउ पैगंबर आहे जंहिंजी दवा थो करे त असीं उनजे मुक़ाबले जी ताब कोन करे सघंदासीं। उन करे जो उनजी ताईद ख़ुदा ते आहे ऐं आउं उन तरफ़ हडियो ॾेई मोकिलियां थी ऐं मुंहिंजे कासिद जो इंतज़ारु करियां थी। ईअं बिल्कीस चयो, उन तरफ़ हदियो ॾेई मोकिलियां थी। बिल्कीस चयो, उन तरफ़ हदियो ॾेई मोकिलियां थी ऐं मुंहिंजे कासिद जो इंतज़ारु करियां थी त करे कहिड़ी थो ख़बर आणे। ईअं बिल्कीस चयो, हदियो मोकिलियां थी
अगरि इहो बादशाह आहे त दुनिया जे राग़िब तरफ़ हूंदे हू मुंहिंजो हॾियो क़बूल कंदो। पोइ आउं सम्झी वेंदुसि त उनखे मूं ते ग़ालिब थियण जी कुवत कोन्हे। वरी बिल्कीस हिकु संदूक जी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे तरफ़ मोकिली, जंहिंमें वॾो क़ीमती ऐं घणी क़ीमत वारो हीरो हुयो। पंहिंजे कासिद खे चयो, हज़रत सुलेमान खे चइजांइ हिन मोती हुयो, हिन मोतीअ में बग़ैर लोह जे ऐं बाहि जे मदद सां सोराख़ टूंग न कजो। जॾहिं कासिद उहे शयूं खणी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन वटि पहुतो ऐं बिल्कीस जो पैगाम पहुचायो, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम कीड़े खे हुकुम ॾिनो, जंहिं धाॻो मुंहं में करे मोतीअ में सोराख़ टूंग करे ॿिए तरफ़ उन ॾोरीअ खे कढियो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम कासिद खे चयो, तव्हां माण्हू माल सां मुंहिंजी मदद करणु था चाहियो। ख़ुदा मूंखे जो कुझु अता कयो आहे उन खां बहितर आहे जो तव्हां खणी आया आहियो। तव्हीं पंहिंजे हॾे खां बि निहाल थियो था, ईअं हुयो।